सॼे मुल्क जी कंबर ज़िले हेडक्वार्टर में भी 14 अगस्त के हवाले से तैयारियों तमाम जोश ऐं जज़्बे से शुरू थी वयूं आहिनि। वधीक अचो त हिन इस्तार ते दुकानदारनि ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मांग के हिसाब सां त मांग त नॉर्मल रेट मिलिया आहिनि, वरी तेल जे हिसाब सां थोरो घणो आहे, बाक़ी ख़रीदारी तेज़ी हले थी, तेज़ी सां माशाल्लाह इंशाल्लाह हलंदो कमु। साल खां हिन साल थोरो घणो फ़र्क़ु आहे, रेटनि में इज़ाफ़ो न आहे, रेट घटि आहिनि पर मांग बि घणी लही पई आहे, गुरबत घणी लही पई आहे। अञा नओं कमु हले थो, बाक़ाइदे वीवीआईपी कमु हले थो। हिन साल माना वैरायटी भी नयूं आहिनि, कमु भी बाक़ाइदे वीवीआईपी हले थो। अॼुकल्ह जेकी शइ आहे आम जाम हले थी, पर ड्रेसिन में जेकी आहिनि उन जी ख़रीदारी जाम आहे। बेज ऐं ड्रेस ऐं स्टीकरनि जी अचनि था, छो त जज़्बे सां परचम भी ख़रीद था कनि। हिन में नंढियूं झंडियूं थियूं, वॾियूं थियूं, नंढा झंडा थिया, लॻड़ियूं थियूं, वठी वञी पंहिंजे घरनि खे ऑफिसनि खे सिंगारनि था। जी त असांखे अॼु पहिरियों ॾींहुं आहे, 1 अगस्त आहे। तक़रीबन माना थोरो थोरो फ़र्क़ु आहे, 10-20 रुपए वारे आइटम ते मुख़्तलिफ़ रेट आहिनि हर कंहिं जा। भलो थो हले, अञा बि अॻिते हलंदो इंशाअल्लाह। थी आहे बाक़ाइदे कमु हले थो, ॿार बि अचनि था, वॾा बि अचनि था। अॼुकल्ह ॿारनि खे वठी वॾा था अचनि। जी 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 बिल्कुल नाज़रीन, तव्हां मुंहिंजे वतननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि जो चवणु आहे त इलाही जोश ऐं जज़्बे सां ख़रीदारियूं भी कयूं पिया ऐं तमामु सुठे अक़ीदे एतिराम सां 14 अगस्त मल्हाईंदासीं ऐं हर गली मोहल्लनि खां रैलियूं कढी प्रेस क्लबनि ताईं ईंदासीं ऐं असां पंहिंजे मुआफ़िसनि खे सलाम था कयूं ऐं 14 अगस्त सुठो गई पर वरी एतिराम सां मल्हाईंदा आहियूं। बीटीवी न्यूज़ कंबर।